खाना बदोश राइटर्स कैफ़े जे पारां मां तव्हां सभिनी आयल महिमाननि खे ख़ुशामदीद चवां थी। खाना बदोश राइटर्स कैफ़े जे पारां खाना बदोश अदबी वेहक जो जेको एहतमाम कयो वियो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त गुज़िरियल केतिरनि ई हफ़्तनि खां मुसलसल ही प्रोग्राम हफ़्तेवार अदबी वेहक थी रही आहे ऐं उन अदबी वेहक जो दरअसल हिकु जेको मक़सदु आहे उहो बार बार असां उनजी इब्तिदा में वरजाईंदा आहियूं ऐं उहो इहो आहे त ख़ासि तौर ते सिंध जे तख़लीक़ी अदब जे बारे में, सिंध जे ख़ासि तौर ते जेका अदबी जंहिं क़िस्म जी जेका हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन जे हवाले सां शाइरनि खे, अदीबनि खे, दौर खे, ट्रेंड्स खे न रुगो यादि कजे पर उन ते तफ़सीली हिकिड़ो तनक़ीदी ॻाल्हि ॿोल जो का स्पेस हुजे जिते ॻाल्हाए सघिजे। हूअं त अदब जे हवाले सां असां ॾिसूं था त फेसबुक खां वठी हर जॻह ते तव्हांखे जे ॻोल्हणु शुरू कयूं त शायदि सिंध जो हर ॿियो माण्हू शाइर निकिरे, हर टियों माण्हू कहाणीकार निकिरे ऐं हर माण्हू तजज़िये निगार निकिरे। पर जेकॾहिं मयार जे हिसाब सां ॾिसिजे त हक़ीक़त इहा आहे त सिंध ॿियो त ठहियो पर पंहिंजे उन मयार खे बि अदबी हवाले सां, समाजी सुजागी जे हवाले सां, तरक़ी पसंदी ऐं रोशन ख़याली जे हवाले सां ख़ुदि उन दौर जी बि जेका असां मैच नथो करे सघे, जेको असां चऊं था त 60 जो ॾहाको आहे, जेको 70 जो ॾहाको आहे, ख़ासि तौर ते 60 ऐं 70 वारो ॾहाको सिंधी अदब जे लाइ, सिंधी समाज जे लाइ, सिंधी सियासत जे लाइ, सिंध जे लाइ इहो हिकिड़ो रोशन ख़याली जो दौरु आहे, इहो हिकिड़ो जागरूकता जो दौरु आहे। उन दौर जे जेकॾहिं तजियो कजे त हर शोबे जे अंदरि असांखे इहो लॻे थो, इहो महसूसु थिए थो त उन दौर जी ॾाहप, उन दौर जो अदब, उन दौर जी सियासत, उन दौर जी इवन मज़ामत पंहिंजे जीनियस लेवल जी माना हिकिड़ी ख़ासि टॉप लेवल ते आहे। सिंध उहो जेका मयार आहे उहो मयार ॿीहर अचीव करे न सघी आहे, बल्कि असां इहो ॾिठो आहे त क़ौमूं अॻिते वेंदियूं आहिनि, मुल्क अॻिते वेंदा आहिनि, शऊर अॻिते वधंदो आहे, पर सिंध सां इहा बदकिस्मती आहे जो असां मुसलसल कुझु वक़्त खां महसूसु था कयूं त रोशन ख़याली जे हवाले सां, इल्मी ऐं अदबी माहौल जे हवाले सां ऐं आम तौर ते असां ॾिसूं था त सिंध ॿीहर हिकिड़ी जेका आहे रुजत परस्ती ऐं हिकिड़े उंदाहे दौर ॾांहुं शायदि असांजो पहिरें पंधु जेको आहे सो पोइते पंधु शुरू थियो आहे। ऐं वक़्तनि सां वक़्तनि अहिड़ियूं शयूं, अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आहिनि से साम्हूं अचनि पियूं जो महसूसु थो थिए जेको 70 ऐं 60 जे ॾहाके में जेको सिंधी अदीब जो, जेको सिंधी रोशन ख़याली जो जेको दौरु आहे उनखे ॿीहर उते किथां न किथां असांखे शुरूआति ज़रूरु करणी पवंदी। उन शुरूआति जे लाइ बि लाज़मी आहे त ख़ासि तौर ते जेका उहा नसल आहे जेका फेसबुक ऐं सोशल मीडिया ऐं उन खां वाक़िफ़ आहे, शायदि उन्हनि मां घणनि किताब उथलाए बि न ॾिठा हुजनि, शायदि उन्हनि मां घणनि जेका असां तारीख़ पढ़ण जी कोशिशि बि न कई हुजे त सिंध हक़ीक़ी तौर ते हिन जेका असां कंटेम्पररी जेका असां समाज में सभिनी खां न रुगो अॻिते वधियल जेका असां तव्हांखे नज़र अचे थी। हाणोको जेको वाक़ियो थियो आहे ख़ासि तौर ते दरगाह वारो वाक़ियो, उन ते सिंध जो हिकिड़ो रद्द अमल आयो आहे ऐं उहो रद्द अमल बज़ाहिर त ॾाढो आजया कंदड़ आहे, बज़ाहिर त बहितर आहे, पर हक़ीक़त इहा आहे त उहो रद्द अमल का अहिड़ी शक्ल वठण में शायदि कामयाबु न थिए असां पूरे इन जेका असां रुजत परस्ती वारे ख़्याल खे, उन समाज खे धकणी सघूं। उनजो सबबु कहिड़ो आहे? उनजो सबबु मुमकिन आहे त ॿिया सियासी, रियासती सभु सबब थी सघनि था ऐं सभु सबब ज़रूरु आहिनि बि, पर हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे त उहो नुक़्ताए आगाज़ जिते सियासत, समाज ऐं अदब हिकु यूनिटी में, हिकिड़े इतिहाद में, हिकिड़े गॾियल फ्रंट जे तौर ते जीअं सिंध में कमु कयो आहे, उहो गॾियल फ्रंट शायदि मौजूदु कोन्हे। अदीब जी जंग, अदीब जो अदब पंहिंजे ड्राइंग रूम ताईं महदूदु आहे, सियासतदान जी सियासत पंहिंजे मफ़ाद ताईं महदूदु आहे। ईअं अवाम बि
पंहिंजे मफ़ाद ऐं पंहिंजी रोज़ी रोटी में ईअं मशगूल आहे जो हिन वक़्तु असांखे महसूस थो थिए त सिंध में रोशन ख़याली जे लाइ, सिंध में तरक़ी पसंद फ़िक्र जे लाइ असांखे ॿीहर उन्हनि सभिनी शयुनि खे मिलाए ॾिसणो पवंदो। सो अॼु इन पूरी तमहीद खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां त अॼोकी गुफ़्तगू जो जेको मौज़ू आहे तारिक अशरफ, ऐं तारिक अशरफ बज़ाहिर त हिकु पब्लिशर, हिकु कहाणीकार, हिकु अदीब आहे, पर जेकॾहिं असां उहो दौर वर्जाए ॾिसूं, 70 जो ॾहाको वर्जाए ॾिसूं त तारिक अशरफ हिकिड़ो मज़ाहिमती किरदारु आहे। तारिक अशरफ जी सरजल अदब उन मज़ाहिमत जो जेको आहे सो रोल त अदा कयो ई कयो आहे, पर पब्लिशर जी हैसियत में, सोहिणी रिसाले जी एडिटर जी हैसियत में तारिक अशरफ जिन कहाणीकारनि ऐं जेको उन दौर जो जेको अदब तख़लीक़ थियो आहे, मां सम्झां थी त जेकॾहिं तारिक अशरफ जो सुहिणी रिसालो न हुजे हा शायदि उहो मुमकिन न हुजे। असां वटि 2 रिसाला ई मिलनि था ऐं इहा सिंध जी ख़ुशकिस्मती आहे। इहा बदकिस्मती ज़रूरु आहे त अॼु असां उन माज़ी खां थोरो परते आहियूं, पर सिंध जी इहा ख़ुशकिस्मती आहे त सिंध जी शऊर जो जंहिंखे चइजे त टार्च बेरर जेको रहियो आहे उहो अदीब रहियो आहे। सिंध जे तरक़ी पसंद अदब हक़ीक़त में सिंध जे आम माण्हू खे तरक़ी पसंद बनायो आहे। उनमें ॿिए कंहिंजो सियासत जो एतिरो रोल हुजे या न हुजे, पर उनमें अदब जो वॾो किरदारु रहियो आहे, अदीबनि जो वॾो किरदारु रहियो आहे। 2 रिसाला अहिड़ा रहिया आहिनि जिन फोर फ्रंट ते कमु कयो आहे ऐं जिन मां सची ॻाल्हि इहा आहे त सिंधी मज़ाहिमत जी तारीख़ सर्जे थी। उन में रूह रिहाण आहे, उन में सुहिणी रिसालो आहे। रूह रिहाण जेकॾहिं अचिजे त सिंधी शामूं शायदि उन दौर जूं हिकिड़ो तारीख़ी जेका आहे उहो रहियूं आहिनि, उनजो हिसो रहियूं आहिनि सिंध जे अदब उनजो। पर मां जेकॾहिं अदीबनि जे हवाले सां जेकॾहिं यादि कयां त अली बाबा, शेख अयाज़, उहे रूह रिहाण जी पैदावार आहे। साॻे तरीक़े सां जेकॾहिं सुहिणी रिसाले जो किरदारु खणिजे त अमर जलील जी मज़ाहिमत ऐं नसीम खरल जूं कहाणियूं ख़ासि तौर ते, इन्हनि ॿिन्हिनि जा जेकॾहिं मां नाला खणां त उन्हनि खे सुहिणी रिसाले जो प्लेटफॉर्म मिलियल हुयो। अॼु उन प्लेटफॉर्म जी बि खोट आहे, अॼु उन पब्लिशर जी बि खोट आहे, अॼु उन रोशन ख़याली जी बि खोट आहे, अॼु उन अदीब जी बि खोट आहे जेको हक़ीक़त में इन्हनि शयुनि खे धकु हणंदो हुजे। अरूड़ जे मस्त जी जेतिरी ज़रूरत उन दौर में हुई उन खां वधीक ज़रूरत मां सम्झां थी त हाणे आहे। बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं समाज इन ते रियासती ढांचे ते ॾिसिजे त चोटियों दर जेकॾहिं ॾिसिजे त नसीम खरल जो काफ़र उन जी ज़रूरत जेतिरी अॼोके दौर में आहे ओतिरी कॾहिं बि न आहे, पर न अदीब खे उहो प्लेटफॉर्म अवेलेबल आहे, न ई जेका असां आम माण्हू खे अहिड़ो को अदीब मुयसरु आहे। सो अॼु तारिक अशरफ खे यादि कंदे अॼोको प्रोग्राम असां तारिक अशरफ जे हवाले सां रखियो आहे। ऐं तारिक अशरफ जो मां थोरो जेका असां इंट्रोडक्शन ॾियां उनखां अॻु में मां पंहिंजे महिमाननि खे सॾु कराइणु पसंदि कंदसि। अॼोको जेतोणीकि तारिक अशरफ जे हवाले सां, उन जे बायोग्राफिकल नोट्स जे हवाले सां, उन जी पंहिंजी ज़िंदगी जे हवाले सां असांजे लाइ शायदि नबी बख्श मुग़ल सिंध गुलाम नबी मुग़ल साहब खां वधीक को नालो शायदि उन खां वधीक केरु वेझो न हुजे। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं उन लिखण बि शुरू कयो ऐं उन्हनि जो ॿिन्ही जो जेको आहे सो जेको संगम रहियो, पर बदकिस्मती सां अॼु सुबुह जो ई मूंखे फ़ोन आई गुलाम नबी मुग़ल साहब जी, त हू उनजी तबियत इंतिहाई ख़राबु आहे। ऐं कल्ह बि उन चयो त असांजी जेका असां 80 साल खां मथे उमिरि जा थी विया आहियूं, हाणे तव्हांखे असां यादि पिया आहियूं। त मूं उन सां माज़रत कई ऐं मूं उनखे इहो ई ॿुधायो त खाना बदोश को अहिड़ो मैन स्ट्रीमिंग वारो को इदारो कोन्हे जेको कंहिंखे प्रोमोट करे। खाना बदोश इदारो ई उहो आहे त जंहिंजी मैन स्ट्रीमिंग न हुजे
उनखे असां खाना बदोश में सॾु करायूं ऐं असां वाकई इहो महसूसु कयूं था त केतिरा ई किरदार, केतिरा ई नाला जेके केतिरे वक़्त खां हिकिड़ी उन्हनि में कुंडनि में पियल आहिनि। त कोशिशि इहा आहे, माणक ते प्रोग्राम कयोसीं, अॼु तारीख़ अशरफ ते प्रोग्राम करे रहिया आहियूं, त उन्हनि खे हिते असां कुझु ॻाल्हि उन दौर जी यादगिरी घटि में घटि वरजाए सघूं था। मुमकिन आहे त मूं जहिड़ा ॿिया केतिरा ई अहिड़ा माण्हू हुजनि त जेके उन मां इंस्पिरेशन वठनि ऐं असां कोई नए दौर जो के नए उनजो आगाज़ बि करे सघूं। मुमकिन आहे त उनजी जेको आहे उहो तसलसुल न हुजे, पर ॻाल्हि हलंदी त ॻाल्हि थींदी। जे ॻाल्हि जी शुरूआति कबी त असां कुझु करे सघंदासीं, न त मुमकिन आहे त शायदि जेका जेकॾहिं असां बि सारण बंदि करे छॾियूं, असां बि इहे ॻाल्हाइणु बंदि करे छॾियूं, त नए दौर जूं पंहिंजूं तक़ाज़ाऊं आहिनि, उन्हनि जा नया पंहिंजूं दिलचस्पियूं आहिनि, शायदि उन्हनि खे तारीख़ सां ॻंढण वारो माण्हू पोइ केरु न मिले। सो तंहिंजे करे मां अॼु जेके मौजूदु जेके असां वटि महिमान आहिनि, मां सॾु कंदसि डॉक्टर खलील काज़ी साहब खे, उहो ज़रूरु अचे ऐं उनजो तारुफ़ मां पेश कंदसि, ऐं डॉक्टर हसीन मुसरत खे त उहा बि अचे, उहा तारीफ़ पेश कंदी जेका असां तारीख़ अशरफ जे हवाले सां इंट्रोडक्शन ॾींदी। मां महिमाननि जो तारुफ़ खेनि जेका असां जेॾीमहिल सॾु कंदसि जेॾीमहिल ॻाल्हाइण लाइ चवंदसि ओॾीमहिल ज़रूरु पेश कंदसि। मूं पस मंज़र बयानु करण जी कोशिशि कई जेका तारीख़ अशरफ जो पस मंज़र आहे। ॿी हिकिड़ी ख़ासि तौर ते ॻाल्हि जेका करण जहिड़ी आहे, ऐं उहा मां अॻु में इन करे छॾियां थी सघे थो बहस में अचे बि, पर मां इन करे करणु चाहियां पई त सिंध जे विचोले तबिके जे हवाले सां तमामु घणी ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे त सिंध जे ख़ासि तौर ते शहरी विचोलो तबिको हिन विरहाङे खां पोइ जेको हिंदुनि ते मबनी हुओ उहो लॾे हलियो वियो, पर उन जे बावजूदि जेको सिंध जे जेको हैदराबाद जो हिकिड़ो मख़सूस जेको सो विचे तबिके जो मख़सूस शहरी सिंधी हिकिड़ो तबिको ज़रूरु हुयो, जंहिं वक़्तनि फ़वक़्तनि अदब जे वसीले ऐं जंहिंखे चइजे त फ़नून लतीफ़ा जे ॿियनि शयुनि में उन्हनि ज़रूरु कंट्रीब्यूट कयो आहे। उन्हनि में नालो मां ज़रूरु जेका असां हिन जो तारीख़ अशरफ साहब जो खणंदसि, गुलाम नबी मुग़ल साहब जो नालो आहे, ॿिया खोड़ नाला ॿिया बि जेके आहिनि से अचनि था, जिन हैदराबाद जे सिंधी विचोले तबिके वारो किरदारु अदा कयो आहे। मां तारीख़ अशरफ जे हवाले सां बि थोरो जेको इंसाइक्लोपीडिया सिंधियाना में ॾिनल आहे उहो तारुफ़ पढ़ंदसि त नामवर अदीब सोणी रिसाले जे एडिटर तारीख़ अशरफ जो पूरो नालो सैयद अशरफ अली वलद सैयद लुत्फ़ अली शाह हुयो। संदसि जनम 5 जुलाई 1940 में हैदराबाद में थियो। शुरूआती तइलीम हैदराबाद में हासिलु कयईं। संदसि तइलीम MA सिंधी हुई। तारीख़ अशरफ खे अदबी ज़ौक़ नंढे हूंदे खां ई हो। जॾहिं बि ख़र्ची मिलंदी हुयसि तॾहिं खां हू हैदराबाद जे बुक डिपो तां किताब वञी वठंदो हुयो। नंढी उमिरि में ई टैगोर, चंद्र बैनर्जी ऐं ॿियनि जा अक्सर किताब पढ़ी छॾिया। संदसि पहिरीं कहाणी दरी इबरत मखज़न 1960 में छपी। तॾहिं इबरत मखज़न जो एडिटर परवानो भट्टी हूंदो हुयो। पर तारीख़ अशरफ जी सही माना में अदबी मैदान में वाक़िफ़ शमशीर उल हैदरी टिमाही महराण वसीले कराई, जेको उन्हनि ॾींहंनि में महराण जो असिस्टेंट एडिटर हो। 1960 में तारीख़ अशरफ पंहिंजे दोस्त गुलाम नबी मुग़ल सां गॾु हिकिड़े इशाती इदारा अदब नो क़ाइमु कयो, जेको हिक ॿिए पुठियां 2 किताब शाया कया। पहिरियों क़दम, ॿियो क़दम ऐं उन मां पहिरें किताब में मुख़्तलिफ़ लेखकनि जा शेर ऐं कहाणियूं ऐं ॿिए में फ़क़ति कहाणियूं हुयूं। इदारे जो 2 किताब शमशीर उल हैदरी जी शाइरी जो किताब लाट हो, जो 1964 में हिन इदारे 2 किताब तारीख़ अशरफ जे कहाणियुनि जो किताब सूंह पत्थर ऐं प्यार ऐं गुलाम नबी मुग़ल जो किताब नौशहर ॿिटो किताब करे छापियो। ॿिटो किताब सिंध में पहिरियों तजुर्बो हुयो। हिन किताब खे ॿिन्ही पासे खां टाइटल हुया। सो हीअ त जेको आहे सो हुनजो मुख़्तसिर उहो तारुफ़ आहे। ऐं संदसि कहाणियुनि ऐं किताबनि जे हवाले सां मुंहिंजे ख़्याल में त हसीन मुसरत पर जेको आहे सो भरपूर जेको आहे सो तारुफ़ लिखियलु आहे उहो पढ़ंदी। पर जीअं मूं हिकिड़ी ॻाल्हि कई त ख़ासि तौर ते इन हवाले सां त तारीख़ अशरफ ऐं उहो दौरु जेको अदब, सियासत ऐं मज़ाहिमत जो हिकिड़ो संगम हुयो,
तो मूं वटि जेको महिमान वेठल आहे डॉक्टर खलील काज़ी साहब, डॉक्टर खलील काज़ी साहब खे शायदि अदबी हवाले सां केरु न सुञाणींदो हुजे, पर संदसि सियासी हवालो एॾो मुतबर आहे। जेके 80 जे ॾहाके में सिंध जी मज़ाहिमती क़ौमी ऐं जमहूरी सियासत खां वाक़िफ़ हूंदा, उहे डॉक्टर खलील काज़ी साहब जे किरदार खे संदसि ख़ासि तौर ते संदसि अवामी जिदोजहद सां सिलाड़ियल जेको उनजो जेको रोल रहियो आहे, उन खां केरु गैर वाक़िफ़ न हूंदो। मूंखे ख़बर न आहे, पर MRD जी दौर में जेल भरियो तहरीक में उन में संदसि तमामु जेको आहे सो वॾो किरदारु रहियो। संदसि तालुक़ अवामी तहरीक सां रहियो ऐं अवामी तहरीक जो जेको अवामी तहरीक लाइ ज़रूरु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां जेका उनजे क्रेडिट ते आहे। उन सां सियासी ऐं नज़रियाती इख़्तिलाफ़ करण जो हर कंहिंखे हक़ थी सघे थो, उन ते ॿिया सियासी मुबाहिसा थी सघनि था, पर हक़ीक़त इहा आहे त सिंध में जेके हक़ीक़ी माना में नज़रियाती पढ़ियल लिखियल कैडर चयो वञे थो अवामी सतह ते, हूअं त कम्युनिस्ट पार्टी वटि बि नज़रियाती पढ़ियल लिखियल कैडर जी खोट न रही आहे, पर उन ॻोठनि में बि वञी कमु कयो आहे। साॻे तरीक़े सां अवामी तहरीक रसूल बख्श खलीजे साहब जी क़यादत में जेको पढ़ियल लिखियल सियासी कैडर सिंध खे ॾिनो, मां सम्झां थी त उहो सिंध जी क्रीम आहे। ऐं अॼु बि माना जेकॾहिं तव्हां उन जा जेको सियासी कैडर जेको आहे, बेशक त उहो कंहिं बि जॻह ते कमु कंदो हुजे, उन जी पंहिंजी हिकिड़ी जेका आइडेंटिटी आहे, पंहिंजी हिकिड़ी शनाख़्त आहे, उनखे उन बरक़रार रखियो आहे। मूं जॾहिं तारिक अशरफ ते प्रोग्राम करण जे बारे में सोचियो ऐं मूं सोचियो त केरु उन ते बहितर ॻाल्हाए सघंदा, त गुलाम नबी मुग़ल सां गॾु मूंखे नालो जेको आयो उहो मुंहिंजे लाइ ईअं इंकशाफ़ हुयो, छाकाणि त मूं वटि जेका असां खलील काज़ी साहब जी जेका असां सुञाणप आहे उहा त ॿी आहे, पर मूंखे चयो त उन तारिक अशरफ जे ॾुखियनि सुखियनि वक़्तनि जो साथी, उन दौर जो साथी ऐं उन जी जेके बायोग्राफिकल जेका असां नोट चइजनि त अगरि तव्हांखे कंहिंखां वठिणा आहिनि त उन में शायदि खलील काज़ी साहब खां बहितर जेका असां केरु ॿियो न हुजे। खलील काज़ी साहब सां गॾु असां वटि डॉक्टर हसीन मुसरत आहे। डॉक्टर हसीन मुसरत खाना बदोश खां ऐं उन खां अलावा तव्हां ख़ासि तौर ते वुमेन सेक्शन फोरम जे जेका असां सरगर्म कारकुन जी हैसियत में त ज़रूरु सुञाणींदा हूंदव, पर संदसि PhD सिंध जी जेका असां सिंधी अदब में सिंधी नावल में औरतुनि जे किरदार ऐं फेमिनिज़म जे कॉन्सेप्ट ते लिखियलु आहे। पाण सिंधी अदब जे हवाले सां संदसि इलाही जेका असां तहक़ीक़ी मक़ाला आहिनि जेके रिसर्च जर्नल्स में बि छपिजी चुका आहिनि। हीअ उनजो अकेडमिक जेको हिकिड़ो प्रोफाइल आहे ऐं अकेडमिक प्रोफाइल में यकीननि जेका असां हू बहितर तरीक़े सां इन्हनि शयुनि खे ॾिसी सम्झी ऐं ॻाल्हाए सघे थी। त पहिरीं मां डॉक्टर हसीन मुसरत खे ई चवंदसि त उहो जेको तारुफ़ जेको उनजे अदबी हवाले सां आहे उहो ज़रूरु जेका असां पढ़ी ॿुधा ऐं उनखां पोइ असां महिरबानी अमर सिंधू, महिरबानी तव्हां मौक़ो ॾिनो ऐं तारिक अशरफ जो तमामु घणो कमु आहे जंहिं ते मूं काफ़ी अरसे खां मूंखे पाण हो त इन ते आउं रिसर्च कंदसि, पर टाइम न मिली सघियो। ऐं हींअर जेतिरो बि मिलियो आहे मूं कोशिशि कई आहे त जेके सुहिणी रिसालो आहे उन जा एडिटोरियल आहिनि उन हवाले सां जेके जेके मैगज़ीन मूंखे मिली सघिया उन्हनि जो थोरो जाइज़ो पेश करण जी कोशिशि कई अथमि। तारिक अशरफ ऐं सुहिणी सह सियारे कारी राति उणटी ऊंधाई चंड नालो नाहको दरिया जी दहशत ॾहकाव कारा कुन कारीहर करकन सहसे सायर गजनि था सहसे वागू मिड़िया सवे सहसार। हूअ मिहार जी सुहिणी हुई जेका दरिया में भाङा थी। ज़मानो तारिक जी सुहिणीअ लाइ बि साॻियो ई कहरी हो जहिड़ो मिहार जी सुहिणीअ लाइ। हूअ बि जियां घिड़ी तियां तार घूर न आयसि न वरी को कपिड़ो पुछियाई। कलम जो कचो घड़ो ऐं कहरी समाज जा कुन संदसि जहिड़ो बि चोट जो हो। खामण पचण पचरण लुछण तारिक जी सुहिणीअ न छॾियो। लोचण जी तौंस मन में रखंदे समाजी जबर जे कुन में घिड़िया से चढ़िया मुताबिक़ काहे पई।
अदब समाज जो आईनो आहे। समाजी उथल पुथल जा चिटा मंज़र अदब में ई ॾिसी पसी सघजनि था ऐं सिंध जे कलमकारनि जी जिदोजहद जो ज़िक्र शायदि रस्मी अदबी तारीख़ुनि में घटि मिलंदो, पर वक़्त जे जबर सां महाॾो अटकाईंदड़ कलमकार ऐं सियासी कारकुननि जूं भोगनाऊं उन्हनि पाण कलमबंद करण जी कोशिश कई आहे। तारिक अशरफ पंहिंजे किताब जेल में 22 महीना सुफ़ो नंबर 187 में लिखे थो, हिकु दफ़े शुनवाईअ ते शेख अयास मूंखे चयो त तारिक तुंहिंजी गिरफ़्तारीअ जो अफ़सोस अथमि, पर उन खां वधीक अफ़सोस सुहिणीअ जे बंदि थियण जो आहे, छो त सुहिणी मुंहिंजे ख़्याल में त इन जहिड़ो सुठो परचो हाणे ॿीहर न निकिरंदो। सुहिणीअ जो निडरपणो उन वक़्त जी हुकूमत खां बर्दाश्त न थियो। तारिक अशरफ पंहिंजे किताब हथे हथ कड़ोल में लिखे थो, मां हिकु लेखक आहियां, सिंधी लेखक। मूंखे 6 भेरा गिरफ़्तार कयो वियो आहे। आख़िर छो? मुंहिंजो ॾोह फ़क़ति इहो आहे त केतिरनि ई ॿियनि लेखकनि वांगुरु मूं बि सच लिखण जी कोशिश कई आहे या सच छपियो आहे। असां वटि केतिरियूं ई हुकूमतूं आयूं वयूं, केतिरा ई वॾा वॾा वादा कया विया, पर लिखण जी आज़ादी कंहिं बि न ॾिनी। अक्सर हाकिम चवंदा आहिनि त असीं जाइज़ तनक़ीद पसंदि करियूं था, पर जाइज़ कहिड़ी तनक़ीद आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे, इन जो फ़ैसिलो केरु करे? ज़ाहिर आहे त जाबिर हाकिम फ़क़ति उन खे सम्झंदा जेके संदन जाइज़ उनखे सम्झियो वेंदो जेके संदन मफ़ादनि वटां हूंदो। लेखक पीढ़ियल अवाम जी ॻाल्हि कंदो आहे, जेका बि ग़लति ॻाल्हि ॾिसंदो ऐं महसूसु कंदो उहा लिखंदो। लेखक जे ज़हन ते पाबंदी नथी विझी सघिजे। सुफ़ो पहिरियों हथे हथ कड़ो। साॻिए किताब में तारिक अशरफ इहो सवाल उथारे थो त लेखक खे जेल में बंदि करणु वक़्तु उन जा पढ़ंदड़ छा सोचींदा हूंदा? लेखक जिन जे हथनि में कलम हूंदा आहिनि, उन्हनि जे हथनि में जॾहिं हथ कड़ियूं हणबियूं त पोइ उन्हनि कलमनि मां छा निकिरंदो? सुहिणी पंहिंजे दौर जो अहिड़ो अदबी मख़ज़न हो जंहिं जल्द अदबी हलकनि सां गॾोगॾु समाजी हलकनि में पुण शोहरत माणे वरिती। 1966 खां शुरू थींदड़ हिन अदबी मख़ज़न पहिरें साल में कुल 1138 सुफ़ा डमी साइज़ जा छपिया, कुल 62 कहाणियूं, 8 तर्जुमा, 7 पुराणियूं कहाणियूं छपियूं, 109 नज़्म, 76 ग़ज़ल, 19 वायूं, 30 गीत, 12 दोहा, 16 ट्रायल, सोनेट, 5 किताब, 32 रुबायूं, 21 तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी मज़मून सां शामिल हुआ पहिरें साल में। मशहूरु लेखक जिन सुहिणी मक़ज़न खां कहाणियूं लिखणु शुरू कयूं, नुमाया तौर ते उन्हनि में लिखियो रसूल बख़्श बलीजो, ज़फ़र हसन, ग़ुलाम अली अरबाणी, सलीम काज़ी, अयावरायो उदासी, शम्स काज़ी, अब्दुल्ला अंसारी, मंज़ूरुल्लाह कुरैशी वग़ैरह शामिल हुआ। सुहिणीअ में शानदार अदबी तनक़ीद छपियल आहे। रिसाले बाबति तनक़ीद ऐं राया मुकमल तौर ते छपिया वेंदा हुआ। इब्तिदाई रिसालनि में 1967 जी सुहिणीअ में नजम अब्बासी जो तनक़ीदी ख़त छपियल आहे, जंहिंमें सुहिणीअ में छपियल कहाणियुनि जो तज्ज़ियो कयल आहे, जेको पंहिंजे मतन में मुकमल तहक़ीक़ी मक़ाले जी आहे। उन में कहाणीअ जे मौज़ू किरदारनि सां गॾोगॾु कहाणीअ जी भेट बैनुल अक़वामी अदीबनि जे कहाणियुनि सां कंदे सिंधी ग्रामर मुताबिक़ लफ़्ज़ी ऐं नहवी बणावतुनि ऐं तशबीह जे इस्तेमाल जो बि तज्ज़ियो कयल आहे। कोट सिंधी ॿोलीअ जे अनेक ख़ूबियुनि मां हिकु ख़ूबी उन में इस्मे तस्ग़ीर जी मौजूदगी आहे, जिन मां मिठीअ मां मिठड़ी, ॿार मां ॿारड़ो, दिलि मां दिलड़ी, ऐं उन तस्ग़ीर जा अहिड़ा लफ़्ज़ केॾा न प्यारा था लॻनि, केॾा न भला था महसूसु थियनि। उन जे उचारण में केतिरी न मूसीक़ियत ऐं नग़मगी आहे। इहा ख़ूबी दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में शायदि ई हुजे, जे हूंदी बि त एतिरे क़दुरु मुकमल सूरत में न जेतिरे क़दुरु सिंधीअ में आहे। ठाकुर शर्मा जे हिन अफ़साने में इस्मे तस्ग़ीर जा चङा लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि ऐं इहे पंहिंजी जाइ ते मौज़ू बि लॻनि था। इस्तेमालु थियल कुझु लफ़्ज़ आहिनि मिठड़ा, ॿारड़ा, नंढड़ा, मिठड़ो, पखियड़ा। सुफ़ो नंबर 16 1967 सुहिणी। कहाणीअ ते बहितरीन तनक़ीदी ख़त छपियल आहिनि, जेके उन्हनि अदीबनि पारां आहिनि जेके उन में लिखनि बि था ऐं पढ़नि था। हिकु हवालो सिर्फ़ु उन जे मिसाल तौरु आहे त उन वक़्तु सिर्फ़ु ख़त बि जेके तनक़ीदी ख़त लिखनि पिया उहे बि सिर्फ़ु खानापुरी जा न आहिनि, पर उन्हनि में मुकमल तौर ते अदबी तरीक़े सां छंड छाण कयल आहे। सुहिणी रिसाले में छपजंदड़ कहाणियुनि जो मौज़ूआती जाइज़ो
ऐं असल में सुहिणी रिसाले में जेतिरो पढ़ियो पिए त मूंखे महसूसु थियो त हिन में केतिरा ई तहक़ीक़ी मौज़ू आहिनि जिन ते तहक़ीक़ थियणु घुरिजे, अकेडमिकली थियणु घुरिजे, PhD जे मकालनि लाइ, MPhil लाइ, जे सुहिणी रिसाले में छपजंदड़ कहाणियुनि जो मौज़ूआती जाइज़ो, शाइरीअ जो जाइज़ो ऐं तनक़ीदी मज़मून उन्हनि में जेके अदबी बहस कयल आहिनि उहे मसइला हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि, उन्हनि ते पिणु तहक़ीक़ थियणु घुरिजे। ऐं इन्हनि सभिनी रिसालनि जो तज्ज़ियो मुकमल ज़ाहिर त मुमकिन न हो, पर सुहिणीअ जी सॼी सूंहं संदसि एडिटोरियल आहिनि जेके जामे हुजण सां गॾोगॾु मुकमल अदबी ऐं सियासी शऊर रखंदड़ आहिनि। उन्हनि एडिटोरियल में तमामु घणो तहक़ीक़ जो मवादु मौजूदु हुजण सां गॾु उहे तारीख़ जो हिसो बि आहिनि। मार्च 72 जे सुहिणी रिसाले में एडिटोरियल में चौथी मार्च जे जोधनि खे सलाम पेश कंदे तारिक अशरफ लिखे थो, 1967 खां सिंधी शागिर्दनि जी उहा तहरीक हली जंहिं नेठि आमिर खे लाहे विधो, 1 यूनिट जो कहरी कोट डाहे पुरज़ा करे छॾियो। उन आमिर जो साथ ॾींदड़ अञा असां वटि वेठा आहिनि, उहे जेके सिंधूअ में रहनि था, सिंध जो पाणी पी, सिंध जो अन्न खाई बि सिंध सां गद्दारी कंदा रहिया। जॾहिं 1 यूनिट जे कोट में ॾड़ पइजी रहिया हुआ त हुननि खे बचाइण लाइ थूणियूं ऐं थंभा हया, असांजी तहरीक ख़िलाफ़ आमिर जी छाड़तनि सां साज़िशूं कयूं, अञा बि कोन था घटाइनि। जेके सिंध में पनाह वठण आया अॼु असांखे पंहिंजे अझे मां कढणु घुरनि था, उहे जेके 24 साल गुज़रण खां पोइ बि सिंध सां वफ़ादार न थी सघिया, से वरी पंहिंजनि ॿियनि साथियुनि बिहारियुनि खे हिते घुराइणु चाहिनि था। 24 साल बंगालियुनि जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदा रहिया, उन्हनि जी ताक़त वधी ऐं उहे सिंध जे असलोकी रहाकुनि खां उन्हनि जी रहियल बचियल बि वतन फुरण था चाहिनि। तारिक जा तज्ज़िया तुज़ ऐं तिखा हुजण सां गॾु तल्ख़ सच हुआ। तारिक उन वक़्त जे हालतुनि ते खुली लिखियो ऐं बंगाल जे अलॻि थियण वारे वाक़े खां पोइ वारी ख़राब सूरत हाल हंगामनि बाबति लिखे थो त अॼु वरी उहे ई कुझु दुहिराइजी रहे पियो जेको हिन खां अॻु थींदो रहियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे घर ते हमिलो, हैदराबाद जे डिप्टी कमिश्नर जे बंगले ते ऐं उन जे कराचीअ जे DIG जे घर ते हमला ऐं उन ख़िलाफ़ मुज़ाहिरा। लिखे थो उन्हनि जी नियत बदिली ऐं उहो सभु कुझु इन करे थियो त छाकाणि जे उहे सभु सिंधी हुआ। सिंध जी धरतीअ खे गारियूं, छाकाणि त हीअ सिंध जी धरती आहे। हिन धरतीअ जो ॾोह उहो आहे त हिन हर अभरे खे जीअ में जायूं ॾिनियूं ऐं नतीजे में पंहिंजो पाण पिटाईंदी रही। तारिक इहो सुवालु उथारियो त सिंधियुनि खे गद्दार छो थो कयो वञे, सिर्फ़ु सिंधी लेखकनि खे गद्दार छो थो चयो वञे। ॿियो इहो त भुट्टे जी हुकूमत ख़िलाफ़ हलंदड़ मुहिम लाइ सवाल रखियाई त भुट्टे खां पोइ केरु ईंदो, छा वरी के आमरियत ऐं फ़ौजी हुकूमत खे अचणु ॾिजे, छा क़ौम उन जे लाइ तयारु आहे। इन साॻिए रिसाले में अमर जलील जी कहाणी ख़तरनाक सिंध परस्त जी ॻोल्हा छपी हुई, जंहिंजो मौज़ू पिणु सिंधियुनि सां थींदड़ अन्याय हो। ग़ुलाम नबी मुग़ल जी कहाणी जंग जारी आहे, सिंध अंदरि कामोरा शाही जे रवैयनि ते तनक़ीद ज़ाहिर करे थी। नजिम अब्बासी जी कहाणी पथर ते लीको बंगालियुनि जी तहरीक ऐं हंगामनि जे पस मंज़र में लिखियलु आहे, जेका वक़्त ऐं हालतुनि जे मुताबिक़ हुई। सुहिणी रिसाले जी ख़ासि ख़ूबसूरती इहा आहे त हुन पंहिंजे पढ़ंदड़नि खे समाज सां ॻंढे पियो हलियो। तारिक जा एडिटोरियल हुजनि या उन वक़्त जे लेखकनि जूं कहाणियूं हुजनि, सभिनी में अजीब ॻांढापो थो नज़र अचे त सिंध जा मामला ऐं वेसाघातियूं, सियासी ऐं समाजी तहरीकूं सुहिणी रिसाले में हर रंग मौजूदु हो। तारिक मुमताज़ भुट्टे जी हुकूमत में सिंध अंदरि मुकमल तौर ते सिंधी ॿोली मुरविज करण लाइ भरपूर आवाज़ उथारियो। वरी जॾहिं डिफेंस ऑफ पाकिस्तान रूल तहत गिरफ़्तारियूं थियूं, उन वक़्तु तारिक जो कलम जिदोजहद जी पहिरीं सिफ़ में नज़र आयो। आदमशुमारीअ में नाइंसाफ़ी थी, उन वक़्तु पिणु हुकूमत खे निंदींदो रहियो। सुहिणी सिर्फ़ु रिसालो न हो पर तहरीक हुई जंहिं क़ौम खे जाॻायो पिए। पर जहिड़ी तरह रूह रिहाण रिसालो अयूब जी आमरियत में बंदि थियो, साॻिए रीति सुहिणीअ ते पाबंदी विधी वई। तारिक खे उन ॻाल्हि जो अॻुमें ई अंदाज़ो हो। तारिक सुहिणीअ जे सेप्टेंबर 1973 वारे रिसाले जे एडिटोरियल में लिखियो, उन मां चंद सिटूं ई लिखां थी। अदब उहो आहे जेको सच ते बीठल हुजे, सच खे वक़्तु रेटे नथो सघे। अदीब पंहिंजे दौर जी तर्जुमानी कंदो आहे। सच लिखंदड़ अदीबनि ते ई वक़्त जा हुकुमरान ॾमरबा आहिनि।
खेनि पहिरीं लालचूं ॾेई ख़रीद करण जूं कोशिशूं कंदा आहिनि। जिन जा ज़मीर ख़रीद न करे सघंदा उन्हनि खे चिचरियो ऐं चिभाटियो वेंदो आहे। उन सच लिखण ते उन वक़्तु तारिक अशरफ ते ऐं अमर जलील ते DPR तहत वारंट निकिता। एडिटोरियल लिखण ऐं अमर जलील जी कहाणी सर्द लाश जो सफ़र छपणु ॾोह बणिजी पियो। तारिक सिंध जे हर मामले ते कलम खयो। सिंधी शागिर्दनि जूं गिरफ़्तारियूं क़तलनि ते पुण ख़ामोश न रही सघियो। अली मर्दान शाह जेको शाइर बि हो, इंजीनियरिंग मुकमल करण में फ़क़ति 2 महीना बचिया हुआ, क़तल कयो वियो। ऐं जान मोहम्मद खौरो जेको ग़रीब ख़ानदान जो अकेलो पढ़ियल नौजवान। तारिक सिंध जे हर ॾुख पीड़ा खे पाण ते वसंदे महसूस करे थो। कमर शहबाज़ जी कहाणी दोज़ख खां दोज़ख ताईं। मरी वियल शाइर दुनिया में अचण जी ख़्वाहिश थो करे, दोज़ख मां दुनिया में अचे थो, संदसि वरसी थी थिए जंहिंमें हू ॿियनि अदीबनि जूं ॻाल्हियूं ॿुधी दोज़ख खां वधीक तपिश महसूस करे वापसि दोज़ख में वञण खे तरजीह थो ॾिए। सुहिणीअ जे कहाणियुनि जे मौज़ूअनि में नवाण सां गॾु समाज ते तुज़ तंज़ आहे। उन वक़्तु सुहिणी रिसाले ते फ़ैश अदब छपजण जा इल्ज़ाम लॻा, जिन खे तारिक समाज जी हक़ीक़त चई इल्ज़ामनि खे रद्द कयो। वरी डिसंबर 1973 जे रिसाले में सिंधी तरक़ी पसंद अदब ते उघाड़प जा इल्ज़ाम छो, उन नाले सां तफ़सीली मज़मून छपियो जेको अनवर जे नाले सां छपियो, जंहिंमें तरक़ी पसंद अदब जे बारे में अदबी तनक़ीदी छंडछाण कयल हुई त समाजी हक़ीक़तुनि ऐं नवनि अदबी लाड़नि बाबति उन में वज़ाहत कयल आहे। नसरीन जुड़ेजो जी कहाणी रोशनी घुर्जे में औरतुनि जे सियासी शऊर खे ज़ाहिर कयल आहे। छोकिरियुनि जी तालीम जी अहमियतुनि ऐं औरतुनि पारां आवाज़ उथारियल आहे। सिंधी कहाणियुनि सां गॾु बैनुल अक़वामी अदब मां मुंतख़ब कहाणियुनि जा तर्जुमा सुहिणीअ में छपियल आहिनि ऐं बाक़ाइदगी सां छपजंदा रहिया। कुझु मशहूरु सियासतदाननि जा इंटरव्यू छपजंदा रहिया, जिन सिंध जे अहम मामलनि ऐं मसइलनि बाबति निहायत बेबाकीअ सां सवाल पुछिया विया। जुलाई 1974 में रिसाले में उन वक़्त जे सिंध जे वज़ीर मवासिलात मीर हज़ार ख़ान बजाराणी जो तफ़सीली इंटरव्यू आहे, जंहिंमें उन खां पुछियो थो वञे सरकारी बसुनि जी कमी, हैदराबाद, शिकारपुर, कंधकोट में सरकारी बसुनि जी कमी, भॻल रस्ता, वॾनि शहरनि में इलेक्ट्रिक ट्रेनुनि बाबति हलाइण बाबति मुतालबा, वाहन जे निज़ाम बाबति सवाल पुछियो विया, ॿोॾ जा मसइलनि बाबति पुछियो विया। हैरत ऐं अफ़सोस इहो थो थिए त हिन वक़्त ताईं सिंध अञा इन्हनि मसइलनि मां निकिती कान। उहे असांजा साॻिया ई मसइला आहिनि जेके उन वक़्तु 1973 में उथारिया पिया वञनि, उहे हिन वक़्तु बि साॻिया ई मौजूदु आहिनि। सिंध नैब जे सदर अज़ीज़ुल्ला शेख जो शानदार इंटरव्यू पिणु सुहिणी रिसाले में छपियल आहे। सुहिणी रिसाले में छपजंदड़ कहाणियुनि जे मौज़ूअनि में नवाण आहे। हर कहाणी अदबी शाहकार ऐं पंहिंजे दौर जे हालतुनि जी मुकमल अक्कास आहे। समाजी ऐं सियासी उथल पुथल, शागिर्दनि जा मसइला, इंतिहा पसंदी, कामोरशाही, मज़हबी जनूनियत जा रवैया, इन्हनि मौज़ूअनि ते लेखकनि दिलि खोले लिखियो आहे। सुहिणी रिसाले में जिन मुसलसल ऐं पाबंदीअ सां लिखियो आहे, नसरीन जुड़ेजो, समीरा ज़रीन, महताब महबूब, नसीम खल, ज़ेब सिंधी, अमर जलील, मोहन कल्पना, खलील काज़ी, ग़ुलाम नबी मुग़ल, शहबाज़, कमर शहबाज़, उस्मान मेमण, हलीम बिरोही, विष्णु भाटिया ऐं ॿिया बि खोड़ नुमाया नाला आहिनि जिन पाबंदी सां लिखियो आहे। ऐं हिन में 1967, 1968, 73, 74, 75 जे ई रिसालनि जो थोरो सरसरी जाइज़ो आहे ऐं सुहिणी रिसाले जे मुकमल तज़िये लाइ घणो वक़्तु दरकार आहे। अहम तज़ियो कंहिं बि हिकु पेपर में करणु असां उन सुहिणी रिसाले ऐं तारिक अशरफ जो पोरियो घणो रुखो आहे। तारिक जे एडिटोरियल जो तज़ियो हिन वक़्तु बि सचाईअ सां करणु ॾाढो औखो आहे त सच वॾो ॾोहारी आहे ऐं उन ॾोह जी औख ॾोख छंड छाण बि कंहिं ॾोह खां घटि न थींदी। बहरहाल आउं सम्झां थी त तारिक जे कलम जो कर्ज़ु असां ते आहे ऐं हाणे असां मां जंहिं बि कलम में उन दौर जी आतिश ऐं तपिश सहण जी सह पवंदी उहो कलम खणंदो ऐं सहण जी सह पवंदी उहो कलम खणंदो ऐं उन कलम लाइ मस न पर रत ऐं बाहि जी सियाही खपंदी।